मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं ताज़ियत जे वक़्तु दुआ जे लाइ बार बार हथ खया वेंदा आहिनि, छा इहा सुनत खां साबित आहे या न? हे साईं माण्हू को मरी वेंदो आहे, पोइ असां जंहिं बि माण्हू ॾे वेंदा आहियूं न, पोइ इहा असां हुन सां कंदा आहियूं ताज़ियत। उन ताज़ियत में छा थींदो आहे त जेको माण्हू नओं अचे हुनजे लाइ दुआ। हे साईं हिकिड़ो माण्हू हली वियो, वरी ॿियो माण्हू आयो, दुआ। हे टियों आयो। त हाणे असां जॾहिं वेंदा आहियूं न, असां चवंदा आहियूं हे मालिक वटि को पहिरियों बंदो को मां आहियां। हालांकि मालिक खे ख़बर हूंदी आहे त 1000 नंबर ते साईं मुजीबुर रहमान आयो आहे। हे बार बार मालिक हीअं हथु खणंदो आहे, वरी रखंदो आहे, वरी ईअं। ॾिसो असां बि वेंदा आहियूं, केतिरो थकी पवंदा आहियूं। हे बार बार दुआ जे लाइ हथु खणणु, हिन जो सबूत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां आहे ई न। ताज़ियत जी माना छा आहे? ताज़ियत जी माना, ताज़ियत जी हक़ीक़त ख़बर अथव? ताज़ियत जी हक़ीक़त इहा आहे त उन अॻिले माण्हू खे तसली ॾियणु, साईं कंहिं क़िस्म जो टेंशन न कर, अलाह ताला तोखे इन मुसीबत ते अजुर ॾींदो, हिकु नंबर ते। ॿिए नंबर ते उनखे सबुर जी तलक़ीन करणु। टे नंबर ते उनजी मरूमीन जे लाइ, जेके इंतकाल कयो मैयत, उनजे लाइ मग़फ़िरत जी दुआ करणु। हे ताज़ियत इनखे चइबो आहे। बार बार जेको ॾिसो, हिकु ॿ दफ़ो अगरि कोई खणे थो, कोई टेंशन न आहे। बाक़ी असां वटि ताज़ियत जेके माण्हू अचनि था न, उहो साईं मालिक जेको आहे उहो ग़रीब बेसाह थी था पवनि। उहो न कंहिं कम जा रहनि था, न कंहिं कार जा रहनि था। जेको नओं माण्हू आयो ताज़ियत लाइ हथु, हे बिल्कुलु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां हिन जो सबूत आहे ई न। ताज़ियत जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त उन मालिक वटि वञी करे, उन मालिक वटि वञी करे उनखे 3 दुआऊं ॾियो बसि। ज़बान सां ई ॾियो, सिंधी ॿोली में चओ, बुरोइकी में वञी करे उनखे चओ, उर्दू में वञी करे चओ। सभ खां पहिरियां उनखे इहा दुआ ॾियो, यार जेकी तुंहिंजे मथां मुसीबत पहुती आहे न, अलाह ताला खां दुआ घुरां थो, इन मुसीबत ते अलाह ताला तोखे वॾो अजुर ॾींदो। हिकु दुआ। ॿी दुआ, ॿी इहा त जेको टेंशन कंहिं क़िस्म जो न कर, सभिनी खे दुनिया खां हलणो आहे। असां बि हलिया वेंदासीं, सुभाणे ॿिया बि हलिया वेंदा, अलाए केतिरनि खे मौत अची वियो आहे। मां दुआ थो कयां त अलाह ताला तोखे इन वॾे सदमे ते सबुरु ॾींदो। हे ॿी दुआ। टीं दुआ, अलाह ताला तुंहिंजी मैयत जी मग़फ़िरत अता फ़रमाईंदो। इहा सिंधी जे अंदरि कंहिंखे चओ, अरबी जे अंदरि चओ, अहिड़ी तरह फ़ारसी जे अंदरि चओ, उर्दू जे अंदरि चओ। बाक़ी हे जेको बार बार जेको हथु खणो था न, बार बार अची करे साईं हिकिड़ो आयो दुआ हथु, वरी ॿियो आयो दुआ हथु, वरी टियों आयो दुआ हथु, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां सबूत न आहे हिन जो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताज़ियत ते विया त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ पढ़ी बसि। उहा दुआ मां तव्हांखे ॿुधायां थो, उहा दुआ सही बुख़ारी सही मुस्लिम जे अंदरि नोट थियल आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्न लिल्लाहि मा अख़ज़ व लहू मा आता व कुल्लुन इंदहू बिअजलिन मुसम्मा फस्बिर वहतसिब। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी। कंहिं ताज़ियत ते विया न, कंहिंजी ताज़ियत, कंहिं साहिबी जी ताज़ियत ते विया न, उते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी करे सिर्फ़ु अल्लाह जे नबी इहो इरशाद फरमायो, इहे कलमा फरमाया। कहिड़ा कलमा मां विराए दोहरायां थो, बसि इन कलमनि खे यादि करे कंहिं ताज़ियत ते वञे न, उते इहे पढ़ो। कहिड़ा कलमा? इन्न लिल्लाहि मा अख़ज़ व लहू मा आता व कुल्लुन इंदहू बिअजलिन मुसम्मा फस्बिर वहतसिब। हे बसि इहो ई काफ़ी आहे। इहो ई जेको आहे मरहूमिन जे लाइ, ऐं अहिड़ी तरह तव्हांजे दोस्तनि जे लाइ, माइटनि जे लाइ हे काफ़ी आहे बसि। बाक़ी हे एतिरी सारी लंबो जेको आहे ड्रे करणु, बार बार जेको आहे दुआ घुरणु, जंहिंमें मालिक ई अॻिला बेज़ार थी वञनि। हाणे ॻाल्हि वरी मोटी ईंदी, मां ख़बर आहे वरी ॻाल्हि, साईं दुआ खां बि तव्हां रोकियो था, दुआ खां बि रोकियो था। तमामु वॾी उलमा फरमायो त हे बिदत, इनखे दुरुस्त सम्झणु, इनखे सही सम्झणु, लाज़मी सम्झणु। ॿुधो त हे बिदत अमल आहे। हे जेकी मुआशरे जे अंदरि ॻाल्हि जेकी राइज थी वई आहे, हिनखे ज़रूरी सम्झण ई बिदत आहे। बसि इहा दुआ ॾियणु त अलाह ताला तोखे जेको आहे इन ते अजुर ॾींदो, अलाह ताला तोखे इन मुसीबत ते सबुरु ॾे। अलाह ताला जेको तुंहिंजो वालिद साहिबु इंतकाल करियो आहे, उन्हनि जी अलाह ताला मग़फ़िरत अता फ़रमाए। त इन दुआ खां वधीक कहिड़ी दुआ खपे?